कासमाबाद के मुख्तियारकार माजिद खासकेली ते थियल हमले वारे वाक़े खिलाफ़ खिपरो में रेवेन्यू जे मुलाज़िमनि पारां एहतजाजनि आफ़ीसनि जी तालाबंदी करे मुख्तियारकार खिपरो जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। असांजे मुख्तियारकार खे एतिरो तमामु बेईमान तरीक़े सां तशदुद कयो वियो आहे, जॾहिं त जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि हुजे त उहा क़ानूनी तरीक़े सां उनखे सॉल्व कयो वञे। पर इहो कहिड़ो तरीक़ो आहे त उनजे जेको आहे सो रेज़िडेंस में गिड़ी करे उनखे जेको आहे सो मारियो। पंहिंजी कलम छॾ हड़ताल बि कई आहे, उन्हनि सां गॾोगॾु आफ़ीसूं बि असां बंदि कयूं। इन जे करे असांजो हिकिड़ो बहितरीनु तंज़ीम जो हिकिड़ो कासमाबाद जो मुख्तियारकार माजिद खासकेली खे बेरहमाना इंतिहा तशदुद करे उनजे ॿार बचनि ऐं उनजी फैमिली ते तशदुद करे उन्हनि खे यरगमाल बनाए विया ऐं तमामु घणो कुझु असांखे ॾुख पहुतो आहे। उन माजिद खासकेली सां इंसाफ़ न ॾींदो हेसि ताईं असांजो पुरअमन जदोजहद जारी रहंदी। असीं उनजे लाइ पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे माजिद खासकेली सां इंसाफ़ कयो वञे। चौदीवारी जो तक़दुस पाईमाल करे अंदरि गिड़िया आहिनि ऐं उन्हनि ते मुख्तियारकार साहिब जी न्याणियुनि छोकिरनि ऐं मुख्तियारकार माजिद खासकेली साहिब ख़ुदि ते शदीद बेरहमानो तशदुद कयो अथनि। एहतजाज कंदड़नि मुतालबो कंदे चयो आहे त मुख्तियारकार कासमाबाद जे घर ते हमिलो कंदड़ ऐं घर भातियुनि ते तशदुद कंदड़नि खे गिरफ़्तार करे वाक़े जी अणधुरी जांच कराई वञे। कैमरामैन मावजी कुमारी फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।